टियों ॾींहं तव्हांखे यानी व्याख्या में ॿुधायोसीं त 17 अष्टपदी जो श्लोक 16 अष्टपदी साहिबनि पूरी कयूं त बाबा श्रीचंद साहिब जन बाक़ी 8 पढ़ो। अॼु ख़ुदि उहो ई पद हले थो जंहिंमें श्लोक आयल आहे आद सच जुगाद सच है भी सच नानक होसी भी सच। ये श्रीचंद साहब श्लोक चई करके जब साहब में सिया हिन में भी आहे त भे आहे श्री राम। हाणे असां त परमात्मा सृष्टि खां अॻु में आदि बि सच हुयो। जुग आदि जॾहिं जुग शुरू कयूं वक़्त जी जदोड़ सां उन जुगनि में भी परमात्मा सच हुयो। है भी सच आहे भी सच और हूंदो भी सच। श्री राम उन सच जी सॼी व्याख्या ते हे सॼो पद साहिब जो सॼा 17 अष्टपदी जो पहिरियों पद चरण सते सते परे सनहारो चरण सते सते परे सनहारो सत सते से सत
श्री राम श्री राम। चरण सत सत पर संहार। निर्गुण उपासना में चरण मीन्स वचन। उन्हें ब्रह्मरूप परमात्मा जो नालो मथां ओम पियल आहे, उन जो ध्यान करणु। चरण सत सत पर संहार। उनखे परसणो पंहिंजे मन बुद्धि सां ऐं अंतर। बुद्धि में ही वो महसूस थींदो ओम, और मन उनखे पकड़े वेही रहे। चरण सत वो वचन बि सता, ओम बि सता, राम उनखे परसण वारो बि सता, उन सां जुड़ी वियो। 10 इंद्रियनि में 11 जेको मन आहे उहो मां आहियां, उहो ई परमात्मा। शब्द भी परमात्मा, मन भी परमात्मा। है भी एक ख्याल परमात्मा केरु आहे? सूफिन चयो है भी एक ख्याल, है भी बस ख्याल में कोई लफ्ज आहे, कोई शब्द आहे, वो ओम आहे। है भी एक ख्याल, लफ्सी में नाल ख्याल दे, लफ्सी में नाल बस मन सां उन शब्द खे पकड़े वेही रहूं, बस हिकु रूप थी वियो। चरण सत सत पर संहार। पूजा सत, बस उहा मन सां मानसिक पूजा करणु शुरू कयईं। ओम जे जाप जी, उनजो सेवण कयईं। पूजा सत सत सेवदार, उनजो सेवण करण वारो बि सत। ओम बि सत, राम उन्ही खे मन सां परसण वारो बि सत, उनखे सेवण वारो बि सत। नाम सत सत ध्यान हार। श्री राम। पूजा सत सत सेवदार। उहा पूजा बि सची आहे, उनजी शेवा करण वारो उन पूजा जे रूप में श्री राम। शासन में उनजी पूजा थिए, उहो नाम हले, उहा बि सच आहे, उहो बि सच आहे। जेको प्रभु सां सभु जुड़िजे उहो सच आहे। दर्शन सत सत पेखन हार। उहो बुद्धि रूपी अखियुनि सां, उहो बुद्धि रूपी अखियुनि सां असां ॾिसंदासीं शब्द खे। बस इंद्रियनि खे मन खे नियंत्रण में रखी बंदि करके उन बुद्धि सां उन शब्द खे ॾिसी, बुद्धि रूपी अखियुनि सां उन शब्द जो दर्शन कयूं। दर्शन सत सत पेखन हार। ॾिसण वारो बि सत्य, उहो पाण। नाम सत सत ध्यान हार। श्री राम। उहो दर्शन, कंहिंजो दर्शन? नाम जो दर्शन, भगवान जे गुरु जे शब्द जो दर्शन। बस हे ॿाहिरियों दर्शन गुरु संतनि जो अंदर दर्शन करण लाइ आहे। हे ॿाहिरियों सत्संग सत्य सां जुड़ण, अंतरी सत्संग जे जुड़ण जे लाइ आहे। बस हितां जुड़ी वञो। श्री राम। बस उहो सत्य हुन जे अंदर वेठो आहे। संत सिर्फ़ उन सां जुड़ण जो उनखे रस्तो ॿुधाइनि था। पंहिंजे पेरनि ते बीह रहे, श्वास उन जे अंदर हले थो, धुन हले थी, सिर्फ़ नाम ॾिनो। बस हाणे बाबा श्वासन खे नाम ते टिकाए छॾ। बस संतनि इहो पेरनि ते खड़ो करणु शुरू कयो। बस कर त आप समान, पंहिंजो रूप करे छॾियो। वञ बाबा, हाणे तुंहिंजो भलो थींदो। साईं खे यादि कर, बस साईं सभु भलो कंदो। नाम सत सत ध्यान हार। श्री राम। आप सत्य, पाण सत्या। सत्य में सच निकिरंदो न। सत सभु धार। जेका धारणा कई अथई उहा बि सभु सत्य आहे। 5 तत्वनि जी प्रकृति ठाही अथई। श्री राम। सचे तेरे खंड, पंचम पातशाही उहा ई ॻाल्हि चए थी जेका उनजो गुरुदेव चई वियो आहे, नानक शाह चई वियो आहे। सचे तेरे खंड, जेका धारणा धारी अथई उहा खंडनि जे रूप में आहे। 9 खंड पृथ्वी थी वई, 7 दीप थी विया, 9 खंड थी विया, 14 लोक थी विया, 7 आकाश, 7 पाताल, हे सॼो ब्रह्मांड थी वियो। वरी उनजे हलाइण लाइ ब्रह्मा विष्णु महेश व्यवस्था ठाहे करे अनुशासन में उन्हनि खे रखी ॾिनई। श्री राम।
सबको पंहिंजे पंहिंजे अनुशासन में पंहिंजी सूरज पंहिंजे टाइम सां उभरे थो, चंद्रमा उभरे थो, ब्रह्मा रचना करे थो, प्रतिपालना विष्णु पाले थो, चाहे तूं केॾो बि पापिया हो राम हो पंहिंजो कंदो पियो। मूंखे हिकिड़ी कथा अची वई विच में, केतिरा टूटी ते ॿधल आहिनि। भॻवान खे कंहिं वक़्तु हज़रत मूसा चयो, उहो नूर इल्हाम कोस्तून जबल हुयो, उनजे पोयों वञी बीहंदो, बसि हुते खे दीदार थींदो नूर जो। और त चए साईं नूर जे सदके हुनखे सॼी परमात्मा जी काइनात जेका प्रगट थियल आहे, परमात्मा जे रचायल, उनखे ॾिसंदो हो, ॼाणींदो हो। तूं मूंखे ॾे, मां रोज़ी रसायां सबक़। राम मूसा जिन ते मां जवाबदारी रखी आहे, बसि उहा उनखे ठीकु आहे, तूं न हलाए सघंदे। चए साईं तुंहिंजी ॼाण आहे सॼी काइनात जी, मां सभिनी खे रसाईंदुमि। वरी बि चयांसि, पर उहो पंहिंजे ख़्याल ते आयो, परमात्मा बहितर कंहिं मां छा थो कराए, कंहिंखे छा थो कराए, बसि उहो पंहिंजी जाइ ते ठीकु आहे। भंगी कमु करे थो पंहिंजी जाइ ते ठीकु आहे। कोई बि नंढो कोन्हे, छा कोई बि नंढो कोन्हे त वॾो बि न बचो न। नंढे जो शब्द वॾे सां आहे, नंढो ई न बचो त सभु बराबरि थिया। पंहिंजी जाइ ते सभु को ठीकु आहे, पंहिंजी जाइ ते सभु को वॾो आहे। राम कंहिंखे घटि न ॼाणजे, भाई भलो पंहिंजो मिली साथ संगत सां पंहिंजो पाण सुञाण। जेको मां में आहे तो में आहे, उहे सभिनी में। दुनिया जी मस्ती में अचे, चरियाई न अचे त हे नंढो आहे वॾो आहे, सभु बराबरि बराबरि आत्म स्वरूप सभिनी खे पंहिंजो हिकिड़ो ई आहे। त चङो बाबा वठ हलो, ॾिनी वई। सुभाणे जो चयांसि, मूसा तूं न हलाए सघेनि। चवनि साईं मां कीअं न हलाई, सभिनी खे रोज़ी रसायां। चई हिकिड़ो रहिजी वियो रोज़ी खां। चए उन महापाप कयो। कहिड़ो महापाप? कंहिं पुरुष जो कंहिं स्त्री सां राम चाहींदो हो, मिली न सघी, मरी वई। हमेशह हुनजे ताड़ में ध्यान में रहंदो हो। उनखे क़ब्र में पूरे आया, पूरे हलिया आया। सुभाणे जो वञी करे उहा क़ब्र खोटे करके रात जो उन स्त्री सां हिन पंहिंजो कमु कयो। राम चए हिन घोर पाप कयो आहे, महापाप कयो आहे, त हिन मां हिनखे रोज़ी न ॾिनी। चए न, इन ॻाल्हि सां कोई वास्तो कोन्हे, पाप जो फल पंहिंजा आहे, तोखे रोज़ी ॾियणी आहे। परमात्मा अहिड़ो राम, उनजो अनुशासन अटल आहे। व्यवस्था बि ठाही आहे अनुशासन में। परमात्मा केरु आहे? व्यवस्था, अनुशासन। व्यवस्था ठाहे वरी उनखे हलाइण वारा सभु ठाहे छॾिया। चलो प्रभु असां ते कृपा करे हर शइ खे व्यवस्थित करे उनखे ठीक सां हलाइण पालन कयूं। आप सत सत सब धारी, आप सत्य सब धारणा। सचे तेरे खंड, सचे ब्रह्मंड, सचे तेरे लोह, सचे आकार, सचे तेरे कहने सर्व विचार। सचा तेरा अमर, सचा दीवान, सचा तेरा हुक्म, सचा फरमान, सचा तेरा कर्म, सचा निशान। सचे तुझा आखे लख करोड़, सचे सब तान, सचे सब जोर। सची तेरी सिफत, सची साला, सची तेरी कुदरत, तुम सचे पातशाह। नानक सच ध्यान सच, तू सचा जेके तोखे ध्यान दा उहे सचन। जो मर जमे से जेके तू नथा जपन उहे जनमण जे जेके कामनान वासनान में आहिनि उहे जनमण जे चक्कर में ईंदा। सिक कच न कच, बसि उहो पाण कचो था थियनि। परमात्मा सभु सच ठाहियो आहे। जेको उनखे ध्याईंदा सच जो रूप थी वेंदा, सच में समाइबा। आप सत सत सब धारी, आपे गुण, आपे गुणकारी। गुण सभु उन जा, जंहिंखे बख़्शे थो, दान थिए थो तो सचाई सां चवण वारा। हाँ कयो त बाला साहब देवरस आयो, काची कामनी जो जगत गुरु शंकराचार्य आयो और अटल बिहारी। तो बाला साहब देवरस सां शमशेर सिंह वटि मूंखे घुरायो, ॿिन्ही जूं गॾु कुर्सियूं पयूं। बाला साहब देवरस जी मुंहिंजी, बसि ॿी सभु हेठि वेठी असां। सुभाणे जो वञी स्पीच टई वियासीं। अटल जी छा पियो चए, जेके गुण आहिनि उहे मूंखे संघ मां 72,000 माण्हू गॾु थिया पूरे उत्तर प्रदेश जा, निकर में हिते। जेके अवगुण उहे सभु मुंहिंजा।
इहा सतपुरुषनि हमेशह ईअं चवणो आहे जेके गुण आहिनि उहे सभु प्रभु जा परमात्मा गुणनि जी खाण आहे संसार अवगुणनि जी खाण आपे गुणकारी गुण भी परमात्मा पाण आहे जंहिंमें बख़्शिश करे थो गुणनि ते हलाए थो उहो नेक परमात्मा जंहिंखे नेक बख़्शिश करे थो जंहिंखे नेक बणाए थो जंहिंखे नेक राह ते हलाए थो उहो सभु पाण सभु सच आहे श्री राम आपे गुणकारी शब्द सत्य सत्य प्रभु वक्ता शब्द सभु सचा परमात्मा जा जेके वक्ता आहिनि उहे बि सचा शब्द सत्य सत्य प्रभु वक्ता जेके प्रभु खे व्यक्त कनि था वक्ता माना व्यक्त कनि श्री राम और शब्द सचो थियो वक्ता भी सचा थिया पर सुरत सत्य सत्य जस सुनता जेके सुरत ॾेई करके ॿुधनि था उहा सुरत बि परमात्मा ॾिनल आहे असांखे उहा सुरत बि सचा ऐं जेके ॿुधनि था उन सुरत सां उहो बि सच इहे सभु सच सॼी वैकुंठ संगत में साईं वेठो श्री राम सुरत सत्य सत्य जस सुनता पर हाणे बुझनि हार सत सभु जेको उन शइ खे बुझंदो उनजे लाइ सभु कुझु सच आहे राम न त संसार छा मां सचो आहियां ॿियो सभु मूंखे साईं कूड़ो माण्हू न वणंदो आहे छा चयो त मां सां कोई कूड़ न ॻाल्हाए अरे श्री राम बुझनि हार को सत सभु हो गुरु नानक बुझो उन चयो न नानक बेचारा क्या कहे सब लोग सलाह एक से नानक वीचारो प्रभु तुंहिंजी कहिड़ी सिफ़त करे सभु तुमखे लोक सलाहनि था पिया सिर नानक लोका पांव आहिनि नानक जो सिर हुजे लोकनि जा पेर हुजनि कुर्बान जाई देते तेरे नाम आहिनि सभु सच श्री राम वाह श्री राम उनजी सचाई जो मां थोरो बयानु कयां गुरु नानक साहिब हा भली नानक बणिजो सभु असां नारायण बणिजी सघंदा आहियूं नानक छो न बणिबासीं कंवर छो न बणी सघंदासीं अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे सभु नारायण आहिनि इन खां ॿिया नाला मथे थी विया श्री राम साहबन जब साहब में क्या कहना जब साहब वाह वाह श्री राम कंहिंखे बि कोई दुख आहिनि घटकण छॾियो हेॾे होॾे बसि जपसा पढ़ो सभु पौड़ियूं अची थियूं वञूं हर क़िस्म पूर्ण विश्वास रखो मथे दौर सुखमनी साहब सुखमनी जो वॾो दौर हली वियो आहे पर जिथे मां पुछियो वेंदो आहे बाबा जप साहब कुझु पढ़ंदी आहीं गुरबाणी चए मां सुखमनी बसि बाबा 5 पौड़ी जप साहब पढ़ी पोइ सुखमनी आज जप साहब पोइ सुखमनी श्री राम हिकु अष्टपदी पढ़ो 5 पौड़ी जप साहब पढ़ो रोज़ जो असां छॾो एतिरो नेम थी वञे त बि काफ़ी श्री राम त ॾिसो गुरु नानक साहिब जन परमात्मा जी सचाई जी त असंग जप असंग भाव इन में सतोगुणी पुरुषनि जा नाला वर्णन कया अथई थोरो चित्रण कयो अथई परमात्मा जी सृष्टि जी काइनात जो प्रगट थियल जो त्रिगुणी जेका माया आहे उनमें थोरो सो चित्रण कयो अथई उनमें सतोगुणनि जो नाला अची विया श्री राम कुझु रजोगुणनि जा और पिछाड़ी तमो गुणनि जा त ॿिनि में चए थो कुदरत कौन कहा वीचार कुदरत कौन कहा वीचार मां साईं तुंहिंजी कुदरत जो कहिड़ो वीचार कयां वारियानि जा मां एक वार सदके वञा तूं छा छा ठाहियो आहे हिकु वार कीअं ठाहियो सारी 3 करोड़ वारनि जी फिटिंग कीअं कई अथई असांजे बाडी में घर में कोशिका कीअं फिट कई अथई आंड्रा मीलनि में हलिया वञनि कीअं फिट कया अथई नंढा वॾा आंड्रा श्री राम हरे राम कीअं चमड़ी सां ठकियो अथई असांखे छा छा ठाहियो आहे वारियानि जा एक वार जोत भावे साई विकार त हिते 3 पौड़ियुनि में कुदरत चवंदे जंहिंमहिल असंख्य मूर्ख तमो गुणनि पुरुषनि जो थोरो चित्रण कयो अथई उन में वरी चवनि था अड़ी मूंखे परमात्मा जे पैदा थियल जो मूंखे इहे न चवण जी ज़रूरत ई कहिड़ी जेतिरो चित्रण कनि था उनजो ॿियो कोई वास्तो कोन्हे कीअं चित्रण कयो अथऊं उनजो कंहिं तनज़ीम जी दृष्टि सां न
असंख्य मूर कंद घोर असंग चोर हराम खोर असंग अमर कर जाए जोर असंग लोड हत्या कमा असंग पापी पाप कर जाए असंग कूड़ियार कूड़े फिराए अलसंग असंग मलेश मलबे खा असंग निंदक सिर करे बार नानक नीच कहे विचार जेकॾहिं मां तमो गुणनि में मुंहिंजी नज़र हुया त मां बि नीच आहियां पाण कोई कटागिरी में गणियो अथई नीचनि जी नज़र नीचनि ते पवंदी मुंहिंजी वॾे नज़र छो वई केॾी फिलासफ़ी राम नानक नीच कहे विचार वारियान जा वाहे खवार ॿियनि में कुदरत कोन का वीचार नीचनि जी गिणती करण में पाण खे नीच छॾे न सभु सचा बुझन हार कऊं बसि हिते बुझन हार कऊं सत सभु होए बुझन हार कऊं सत सभु होए नानक सत सत प्रभु सोए प्रभु सच आहे बसि हुनजो नाम सच आहे प्रभु कृपा करे इहो ज्ञान असांखे काथे मिले थो बसि इन संग खे बणाए रखूं जो असांजे हृदय में सदाई सच अचे सच जे पथ ते हलूं सच ॻाल्हायूं भगवान कृष्ण जी गीता जेके अंदरि हुजे उहो ॿाहिरि निकिरे राम अंदरि हिकिड़ी ॿाहिरि ॿी तंहिंखे लानत लख भिटाई साहिब तंहिंखां भलो अकु जो सेके ॿधजे सूरत उहो अकु ई भलो जेको ज़हर आहे जंहिंजे खाइण सां माण्हू मरी वञे पर हुनखे सेके करे सूर खे ॿधो त सूर लही वञे उन माण्हू खां उहो अकु बि चङो उहो दोख थो करे पंहिंजो पाण जेको पाण सां दोख थो करे ॿिए खे कहिड़ो फ़ाइदो असांजो राम अंदरि बि पहुतलता आई ॿाहिरि बि पहुतलता आई अंदरि बि सत्य ॿाहिरि बि सत्य बसि एतिरनि अखरनि सां सुख वञे सुख अमृत प्रभु नाम भगत जनाम के बसि भक्तन पुरुषनि खे प्रभु खे नाम हृदय वसाइण सां सदाई विश्राम रहंदो श्री राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय श्री राम जय राम जय
की। हर हर महादेव। और गुरु नानक देव सतगुरु वसन घोट। सतगुरु साईं सतराम दास साहिब अमर शहीद साईं कमलराम किशन शाह बाबा राम करो संतन महात्मा करो संतन को पे आयो लाल करो।